अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी मां मोहब जूणू जी 18 ॾींहं अॻु पंहिंजे न्याणी ऐं ज़ाल खे बचाईंदे पाण गोलियुनि जो खाज बणिजंदड़ मोहम्मद सिद्दीक़ कोसो वारो मामिलो काज़ी पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण में मुसलसल नाकाम। मुसमात हवा जो आला इख़्तियारनि खां ज़िंदगी बचाइण इंसाफ़ जी अपील। धुरियूं मोर्चा बंदि इलाइक़े में ख़ौफ़ हैरास यादि रहे तो मुसमात हवा पंहिंजे अज़ीज़ मोहम्मद सिद्दीक़ कोसो सां निकिरी हैदराबाद जे अदालत में पेश थिया, जंहिं बैदि अदालत सगोरी खेनि निकाह करे गॾु रहण जो हुकुम ॾिनो हो। जंहिंखां पोइ 3 सालनि में जोड़े खे 2 सालनि जी न्याणी ऐं मुसमात हवा 6 महीननि जे उमेद सां पिणु हुई कराची जी अदालत मां प्रोटेक्शन आर्डर पिणु वरिता, जिन में संदसि वालिद जे पंहिंजे न्याणीअ खे लिखत में न मारण ऐं पुलिस जो तहफ़्फ़ुज़ ॾियण जे बावजूदि नौजवान पंहिंजे घरवारी ऐं मासूम न्याणीअ खे बचाईंदे जवाबदारनि तां सरेआम शहर जे विच में क़त्ल थी वियो। एसपी अञा ताईं कुझु कोन कयो, छो कुझु कोन कयो? मूंखे मजबूर छो था कनि? मां मजबूर, मूंखे मदद हुननि जो खपे। अञा ताईं हुननि कुझु न कयो, खूनी सरेआम पिया घुमनि। मूंखे हुननि जो मदद ऐं मां अर्ज़ु हुननि खां थी घुरां थी मुंहिंजे मुड़ुस जा खूनी गिरफ़्तार करे। 18 ॾींहं थी विया आहिनि, पुलिस हिते ॻोठ में मौजूदु त आहे न? पुलिस 2-3 दफ़ा आई त आहे न? पोइ छा कयो पुलिस? मौजूदु आहे, घर में रहणी कोन था, वञी ॿाहिरूं उन्हनि खे ढूंढे हू किथे आहिनि, हिन तरह में आहिनि। मुंहिंजो नालो मंठारा ॻोठ शेर अली खोसो आहे। अॼु सदीक़ खे क़त्ल थिए 16 ॾींहं हा, अञा ताईं जवाबदार आज़ादु आहिनि, गिरफ़्तार कोन थिया आहिनि। पुलिस हिते वेठी आहे वसीं ऐं अॼु 16 ॾींहं हा सदीक़ खे क़त्ल थिए। शहर में क़त्ल थियो आहे, काज़ी अहमद में जवाबदार अञा ताईं आज़ादु आहे। कुझु बि रिज़ल्ट कोन थो निकिरे, को बि न। पोइ वरी 16 इन खे 7-8 ॾींहं थी विया आहिनि, पोइ वरी खरल साहब आयो ई कोन्हे। सख़्ती करे त जवाबदार मिलनि न, सख़्ती थिए ई कोन थो जवाबदारनि ते। जेको सिद्दीक़ जो यार जो परणो थियल आहे उन त जवाबदार अञा बि असांखे धमकियूं बि ॾियनि पिया। अच्छा, त असां छोकिरी मारे पोइ पेश थींदासीं, हूअं पेश कोन थींदासीं। असांखे माना वॾे नुक़सान खां बचायो वञे, असां अपील था कयूं त असांजा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। साईं, असां SSP शहीद बेनज़ीराबाद खे बि अपील था कयूं ऐं DIG सिंध IG सिंध खे अपील था कयूं त असां सां महिरबानी करे जेको ज़ुल्म थियो आहे उन जो नोटिस वठनि ऐं असांजा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिन मोहम्मद सिद्दीक़ खे मारण में कहिड़ा जवाबदार हुआ? साईं, हिकिड़ो आहे जवाबदार ग़ुलाम क़ादिर आहे, जेको छोकिरीअ जो पीउ आहे। ॿियो नंबर अज़ीम ऐं 3 नंबर मोहम्मद ऐं 4 नंबर इमाम बख़्श, 5 नंबर दीदार। जेके 2 जवाबदार पेश थिया आहिनि, गिरफ़्तारी ॾिनऊं, उहे दीदार ऐं इमाम बख़्श। बाक़ी 3 जवाबदार अञा गिरफ़्तार कोन थिया। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।